नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलूं त कुछ ॾींहं पहिरीं कराची जे इलाइक़े में मेमण ॻोठ में मोरो वासी नौजवान सज्जाद जोयो खे पुलिस पारां हथरादू पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए क़त्ल कयो वियो, जंहिंजी बेगुनाह क़त्ल ख़िलाफ़ संदसि वारसनि सरदार शबीर ख़ान जोयो, नज़ीर अहमद जोयो, वकील गुलज़ार अहमद आलमाणी, हाजी शरीफ जोयो ऐं ॿिनि एहतजाज कंदे कराची जे इलाइक़े मेमण ॻोठ जे SHO ख़ालिद अब्बासी कुछ ॾींहं पहिरीं असांजे नौजवान खे घरां गुम करे ॾरी रिश्वत तलब कई, जेका न ॾियण ते असांजे नौजवान खे क़त्ल कयो। हिननि मीडिया अॻियां दाईंदे चयो त कुछ ॾींहं पहिरीं सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द इरफान जतोई खे बेगुनाह क़त्ल कयो वियो। अहिड़े तरह कराची पंहिंजे बचनि लाइ रोज़ी कंदड़ सज्जाद अली जोयो खे कूड़े मुक़ाबले में क़त्ल कयो। अगरि हिन मथां कंहिं क़िस्म जो केस वग़ैरह हो त हुन खे मुल्क जे के आइन ऐं कानून मूजिबि अदालत सगोरी में पेश कयो वञे हा, मगर सिंध पुलिस जे करप्ट ऑफिसरनि पंहिंजी रवायत बरक़रार रखंदे असांजे घर जो अकेलो चिराग हलाईंदड़ नौजवान खे क़त्ल करे छॾियो। एहतजाज कंदड़ वज़ीर आज़म पाकिस्तान, ह्यूमन राइट्स जे इदारनि समेत मुल्क जे हसास इदारनि ऐं अदालत खे अपील कई है त बेगुनाह क़त्ल थियल नौजवान सज्जाद जोयो जे खून जो नोटिस वठी सांस इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।